शिकायत आहे एसआई ते तव्हां थाणे ते गॾु थिया आहियो, छा मैटर आहे हीअं? असां वटि हिते आरब ख़ासकेली ॻोठ मली सिटी थाणे जे हथ नदी किनारे ते ॻोठ आहे। उते राति ॿिनि धुरियुनि में तसादम थियो। उन में हिकु बेगुनाह वाटिड़ो ख़ासकेली उहो उते शहीद थी वियो आहे। उनजी FIR बि थी आहे, पर हितां जो जेको मली सिटी जो SIO आहे उहो बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार करे पियो ऐं जेके मुल्ज़िम आहिनि उन्हनि खे छॾे करे हिकु हाफ़िज़ नाबीन जेको अखियुनि खां ॾिसे नथो उनखे बि ज़ोरी खणी अची लाकअप कयो अथसि ऐं ॿियनि माण्हुनि खे बेगुनाह खणी करे उन खां पोइ पैसा वठी पंहिंजी दुकानदारी पोइ करे हुते जे मार्केटनि जे माण्हुनि खे दुकानदार किराएदारनि खे खणे पियो। SIO हक़ नवाज़ फुलपोटो जेको मली सिटी थाणे जो हिते आहे ऑफिसर आहे, उहो खुलम खुला बदमाशी करे रहियो आहे। असां इलाइक़े जे सिविल सोसाइटी जा माण्हू, बिरादरी जा मोज़िज़िन, सभी मुख़्तलिफ़ कम्यूनिटी जा माण्हू हिते थाणे ते पहुता आहियूं। असां साईं सां ॻाल्हाइण था चाहियूं, मिलण था चाहियूं। साईं जवाबु ॾिनो त आउं नथो अचां, तव्हांखे जेको करणो आहे वञी कयो। तव्हां थाणा रोड ब्लॉक था करणु चाहियो, मेन रोड ब्लॉक कयो। तव्हां जेको कुझु करणु चाहियो था कयो, ऐं न ईंदोसां ऐं मूं जेको कुझु कयो आहे पंहिंजे तरीक़े कयां, मूंखे कोई चवण वारो न आहे। असां इन शइ जी सख़्तु मज़म्मत था कयूं। हिकु ज़िम्मेदार पुलिस ऑफिसर थी करे अहिड़ी कुर्सी ऐं सीट ते वेठो आहे, उहो राज ऐं बिरादरियुनि में नफ़रतूं वधाइण थो चाहे, तासुब फैलाइण थो चाहे, माण्हुनि में तसादम ऐं नुक़सानु कराइण थो चाहे। उन खां पोइ ऐं DIG SSP मलीर SSP ईस्ट खे सभिनी खे गुज़ारिश थो कयां त अहिड़े करप्ट नाइल ऑफिसर खे फौरी तौरु जेको सो हितां खां बरतरफ़ कयो वञे, छो त उहो माण्हुनि में बिरादरियुनि खे नुक़सानु कराईंदो, वधीक मारामारी कराईंदो। हिकु ज़िम्मेदार अफ़सर थियण जे बजाए हू बेगुनाह माण्हुनि खे पकड़े, मुल्ज़िमनि खे छॾे, ग़रीब माण्हुनि खे राह वेंदड़नि खे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खां जेको पैसा वठी ओगाड़ी करे रहियो आहे, इहा शइ फौरी बंदि थियणु खपे। हुन असांखे चयो आहे, चैलेंज कयो आहे त तव्हां एहतिजाज कयो, रोड बंदि कयो। ऐं इंतिज़ामिया सां पुछणु चाहियां SSP पंहिंजो कुरंगी खे ऐं DIG साहिब खे त छा SSP मलीर सां इहा अपील थो करियां त छा ही माण्हू जेके हिते सीट ते वेठा आहिनि इहे पब्लिक खे ईअं उकसाईंदा रहंदा, उन्हनि खे भड़काईंदा रहंदा, मुतासिरीन खे इहो ई चवंदा रहंदा त वञो रोड बंदि करियो, जेको कुझु करणो आहे कयो। असां उनखे कुझु बि जेका मुख्य जो कातिल आहे जिन्हनि एॾो वॾो मर्डर कयो आहे, बेगुनाह हिकिड़ो पुछाणो क़तल कयो अथनि, मुख्य कातिल गिरफ़्तार थियो आहे? अञा ताईं को बि मुख्य कातिल गिरफ़्तार न थियो आहे। जेके FIR में नामज़द थियल माण्हू आहिनि उन्हनि मां को गिरफ़्तार न पिया कनि ऐं SIO जेको आहे सो बेगुनाह माण्हू जले करे उन्हनि खे जेको लाकअप करे रहियो आहे। हू पंहिंजी दुकानदारी करे रहियो आहे, राज बिरादरी में नफ़रत वधाए नुक़सानु कंदो। ऐं मुंहिंजो पंहिंजी पोज़ीशन इहा आहे त आउं इलाइक़े जो सियासी समाजी माण्हू आहियां, बिरादरी जो ज़िम्मेदार माण्हू आहियां। उन खां पोइ PMLN जे तरफ़ां PS 86 जो इलेक्शन विड़ी चुको आहियां। ऐं ज़िम्मेदारी सां ॻाल्हि थो कयां त अहिड़ा गैर ज़िम्मेदार ऑफिसर जेके बिरादरियुनि में नफ़रतूं विझनि था, जेके कम्यूनिटियुनि खे जेको असां पाण में विढ़ाइनि था ऐं पुलिस जे नाले खे बदनाम कनि था, बाला ऑफिसर फौरी तौरु इन शइ जो नोटिस वठनि। जेकॾहिं हिन ऑफिसर खे हितां मुअतल न कयो वियो, बेगुनाह माण्हुनि खे जेकॾहिं आज़ादु न कयो वियो त असां एहतिजाज जो हक़ रखूं था।